जे समा खाते के समूरा फिल्मी ऐं मीडिया प्रोजेक्ट्स जल्द मुकमल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इतलात खाते के प्रोडक्शन जो टेक्निकल मयार बहितर बणाइण लाइ ज़रूरी कदम खणण जी बि हिदायत कई वई आहे। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शहजीना मेमून जी सदारत हेठि इतलात खाते जो इजलास थियो आहे। इजलास में सीनियर वज़ीर शहजीना मेमून खे मंसूबनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। फिल्मी मंसूबनि जी अॻभराई, कढियल हिकमत अमली ऐं क़ौमी बयानियो उजागर करण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। सीनियर वज़ीर पारां सूबे में जारी मेगा प्रोजेक्ट्स ऐं तरक़ियाती कमनि जे असराइते मशवरे जी बि हिदायत कई वई आहे। सीनियर वज़ीर शहजीना मेमून पारां लाॻापियल इख़्तियारनि खे टारगेट मुताबिक़ कम तेज़ करण जी बि हिदायत कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजीना मेमून जो तख़लीक़ी मवाद ज़रिए अमन, रवादारी ऐं तरक़ियाती क़दम असराइते अंदाज़ में पेश कया। शहजीना मेमून जो त मीडिया ज़रिए माशरे में हक़ारी पैगाम पखेड़ण वक़्त जी ज़रूरत आहे।